अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हांखे भली कार। नाज़रीन, मुल्क जो इंतहाई अहम सभ खां वॾे वॾो जेको मामिलो आहे, मसइलो आहे, उहा मुआशी मसइलो आहे। निगरान हुकूमत वेंदे वेंदे इंतहाई अहम फ़ैसिला ईअं चइजे अवाम जे मथां ॻाटे टोड़ जेके महांगाई जा अघ आहिनि उहे वधाए छॾिया आहिनि। ही जेके हयातियूं बचाईंदड़ दवाऊं आहिनि, 146 अहिड़ियूं दवाऊं आहिनि जेके महांगियूं कयूं वयूं आहिनि ऐं उनजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। 146 मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं, उन में कैंसर जूं जेके वैक्सीन आहिनि, एंटीबायोटिक दवाऊं आहिनि, उहे आहिनि। 262 दवाउनि जी समरी मोकिली वई, जंहिंमें 146 दवाउनि जा अघ वधाए विया आहिनि। सम्झी सघिजे थो त 146 अगरि दवाउनि जा अघ वधनि था, अॻ में ई इस्पतालुनि जे अंदरि तमामु वॾो बोझ आहे, दवाऊं महांगियूं आहिनि, अवाम परेशान आहे। इन सां गॾोगॾु निगरान हुकूमत ॿियो भेरो गैस जा अघ वधाइण जो ऐलान कयो आहे। उन ॿियो भेरो जेकी उन खां अॻ में निगरान हुकूमत जे दौर में गैस जा अघ वधिया, उन खां पोइ हींअर वरी गैस जा अघ वधाया विया आहिनि, जंहिंसां सॼो जो जेको सॼो बोझ हूंदो उहो आम माण्हूअ ते पए थो। 200 रुपया जंहिं वटि गैस जो बिल अची रहियो, हाणे मार्च में उन्हनि खे जेको बिल ईंदो उहो 200 वारो वञी 1300 ऐं 1400 ते हिकु ग़रीब सारिफ़ जे मथां बिल जो बोझ पवंदो। बिजली जा अघ जे करे आवाम अॻे ई परेशान आहे। जेके आम माण्हू खे 1000 रुपए जो बिजली जो बिल हूंदो उहो 4000 ते वञी पहुतो आहे। मुआशी हालतूं इंतहाई ख़राबु आहिनि। IMF जे शर्तुनि हेठि गैस जा अघ हिकु दफ़ो ॿीहर वधाया विया आहिनि। उन जे करे जीअं त गैस जी पैदावार जी अगरि ॻाल्हि कजे थी त सिंध जे 71% मजमूई जेकी गैस जी पैदावार आहे उन में सिंध हेतिरो वॾो हिसो ॾिए थी। उन बावजूद बि सिंध जो जेको माण्हू आहे उहो गैस जे हवाले सां तमामु घणो परेशान आहे। ॿियो सॼे मुल्क जी अगरि असीं ॻाल्हि कयूं था त गैस जे प्रेशर जो इशू आहे, मथां वरी गैस जा अघ बि वधाया वञनि था। उन समूरी सूरताल में हुकूमत जेकी अञा निगरान मौजूदु आहे, नई हुकूमत जी जोड़जक हली रही आहे, नई हुकूमत अचे थी त उन्हनि जे लाइ चैलेंजिस कहिड़ा हूंदा। महांगाई लाज़मी आहे, सभ खां पहिरें नंबर ते हूंदी, पर महांगाई में उन समूरा जेके ही मामला आहिनि उनखे हू कीअं फेस कंदा, इंतहाई अहम सूरताल आहे। असीं इन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुआशी माहिरनि जे हिकु पैनल असांखे जॉइन कयो आहे। डॉक्टर रहीम बख़्श सुमरो साहिबु मुआशी माहिर आहिनि, उन असांखे जॉइन कयो आहे। डॉक्टर नवेद अहमद शेख साहिबु मुआशी माहिर आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। सबा मेतलो साहिबा बि जॉइन कयो आहे, उहा मुआशी माहिर आहिनि। जॾहिं त अतीक़ुर रहमान साहिबु मुआशी माहिर आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। तव्हां सभिनी खे वेलकम थो सर चइजे। डॉक्टर रहीम बख़्श सुमरो साहिबु, ॻाल्हि ॿोल जी शुरूआति तव्हां खां था कयूं त ही हिकु त हयातियूं बचाईंदड़ दवाउनि जा अघ एतिरा 146 हिकिड़ियूं अहिड़ियूं दवाऊं आहिनि जंहिंजा अघ वधिया आहिनि। गैस जा अघ हिकु दफ़ो ॿीहर निगरान हुकूमत वधाए छॾिया आहिनि। ही जेके अघ वधनि था, IMF जूं शर्तूं आहिनि। आम माण्हू वटि हिकु सुवालु पैदा थिए थो त आख़िर इहे IMF जूं शर्तूं किथे दंग कंदियूं, महांगाई ते कंट्रोल कीअं थी सघंदो, ईंदड़ हुकूमत उन आवाम खे कहिड़ो पैकेजिस ॾेई सघंदी। हिन मुआशी सूरताल, वधंदड़ अघनि ऐं IMF जूं शर्तुनि ते तव्हां कीअं था हिनखे ॾिसो? जी महिरबानी असलम साहब, ॾाढो अहम तव्हां सवाल कयो आहे त हिन वक़्तु जेका इंटरम गवर्नमेंट आहे उहा भेजी रही आहे, हिन पूरो टाइम पूरो थियण वारो आहे। पर असां ॾिसूं था त हीअ हालात खे अॼु जा न आहिनि। पाकिस्तान जी जेको आहे 70-75 साल खां वठी करे असां वटि इहे हालात आहिनि। को बि अहिड़ो साल कोन्हे जेको सुकून सां गुज़रियो हुजे, जंहिंमें महांगाई ऐं आम माण्हू जा मसइला घटि थिया हुजनि। जेको मां जेका सोचींदो आहियां, जेको सोच जो महवर उहो इहो आहे त आम माण्हू जेसिताईं ख़ुशहाल न आहे तेसिताईं तव्हांजो को बि मुआशी निज़ाम जेको आहे उहो कम जो न आहे। यानी मुल्क में जेको मुआशी निज़ाम तव्हां रखो था उनजो बुनियादी मक़सदु इहो हुजणु घुरिजे त आम माण्हू जी जेका ज़िंदगी आहे उहा काफ़ी बहितर गुज़रे। सो बहरहाल तव्हां मिसाल दवाउनि जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो, या हाणे जेको आहे IMF जे चवण ते असां जेको आहे गैस जे पंहिंजो अघनि में 2 दफ़ा इज़ाफ़ो करे चुका आहियूं। गुज़िरियल 4 महीननि में 2 दफ़ा इज़ाफ़ो थियो आहे। असल में ही जेका सूरत शुरू थिए ॾिखां थी, जॾहिं असां स्टील एग्रीमेंट जे तहत $3 बिलियन जेके IMF खां घुर कईसीं, उन्हनि में कुझु कंडीशन्स लॻल हुयूं त भई तव्हां यूटिलिटीज़ जेके तव्हां वधायो था, हाणे तव्हां यूटिलिटीज़ बिल जेके जेतिरो वधाईंदो त उन सां इन्फ्लेशन ई वधंदो, उन सां महांगाई वधंदी, का घटि कोन थींदी। ऐं ॿिए तरफ़ जॾहिं स्टेट बैंक जे कुझु माण्हू सां लॻनि था त हुते बि तव्हां 8% पॉलिसी रेट रखियो आहे, जंहिंजे करे तव्हां जूं
जेके मुआशी सरगर्मियूं आहिनि मुल्क में उहे बि तक़रीबन ॼण ठप लॻी पियूं आहिनि, कोई क़िस्म जी का मुआशी सरगर्मी कोन्हे। 22% त पॉलिसी रेट आहे, तक़रीबन 30% ते माण्हू वठी करे कहिड़े क़िस्म जो कारोबार कंदा ऐं उहे शयूं केतिरियूं महांगियूं खपनि था। उहा जंहिंजी ॻाल्हि कयूं IMF स्टेट बैंक वारनि सां चवनि त भई इहो हिकिड़ो एग्रीगेट डिमांड घटि करण जो हिकिड़ो तरीक़ो आहे जंहिंसां इन्फ्लेशन घटि थिए थी। ठीकु आहे, हिकिड़े हद सम्झूं था त भई इन्फ्लेशन था, पर हीअ तव्हां ॿिए तरफ़ जेके यूटिलिटीज़ जी प्राइस वधायो था, बिजली जा अघ वधायो था, या हाणे ताज़ो पेट्रोल जी क़ीमतुनि में तक़रीबन 2-2.5 रुपया उहो जेको आहे इज़ाफ़ो थियो त ऐं इन खां हीअ जेके गैस जी प्राइस आहे त इन सां ज़ाहिर आहे जेका तव्हांजी ओवरऑल जेका तव्हांजी का बि शइ ठाहिण जी का खपत आहे उहा वधी वेंदी, यानी कॉस्ट ऑफ प्रोड्यूसिंग प्रोडक्ट जेका आहे उहा वधी नतीजे में उहे सभई हाल थी वियो। हिकु तरफ़ तव्हां पॉलिसी रेट बि वधाए छॾियो त जीअं महांगी जी हुजे, पर ॿिए तरफ़ जेके तव्हां जा ही क़दम आहिनि इन सां महांगाई रोकबी कोन ऐं रहंदो वधंदी। त इहे हालात ईअं ई रहंदा। ईंदड़ हुकूमत बि जेका ईंदी उन थोरा मुआशी चैलेंजिस आहिनि ऐं जेके ठीक ठाक मुंहिंजे ख़्याल में 40 बिलियन डॉलर जेके उनखे उहे पे करणा पवंदा ईंदड़ हुकूमत खे। सो मां ॾाढो ॾुखी सूरत हाल ॾिसां पियो ईंदड़ जेको आहे सो हुकूमत जे लाइ। ऐं असां ॾिसूं था त इहे जेके पार्टियूं आहिनि उन्हनि में अंदरि मुआशी माहिर बि कोन्हनि। कोई त हिकु पार्टी में अंदरि कोई इदारा हूंदा आहिनि, गुजर जा माण्हू माहिर हूंदा आहिनि, उहो असां को मुआशी माहिर कोन्हे अहिड़ो को कंहिं बि जमात वटि जेको मुल्क जा मसइला हल करे सघे। नतीजे में असांखे मुआशी माहिर या त IMF खां त घुराइणा पवनि या वॾे जेका घुराइणा पवनि उहे माण्हू वीचारा ॾिसी कारगुज़ारी ऐं उनखे मुल्क जे मसइलनि जी का बि ख़बर कोन्हे पई। नतीजे में जेके मसइला हल कोन था थियनि ऐं मसइला अञा वधीक ख़राब था वञनि। सो मुदीर में आईंदा जेको अमल आहे जेका सूरत हाल ईंदी उहा का बेहतर सूरत हाल ईंदी। मुंहिंजो हिकिड़ो जेको मां सम्झां थो उहो आहे मुल्क जो मुआशी निज़ाम जेको सरमाइदारनि जो मुआशी निज़ाम आहे, जंहिंमें ईअं थींदो आहे त चङनि माण्हू जेके उहा तरक़ी कंदा आहिनि उहे वधीक अमीर थींदा वेंदा आहिनि ऐं तव्हांजी मुआशी तमामु वॾो तबिक़ो जेको आहे उहो गुरबत जी टकी में पीस रहंदो आहे। ऐं उहे हालात ईंदा रहंदा, आया बि आहिनि ऐं अॻिते बि ईअं रहंदा। बिल्कुलु डॉक्टर रहीम बख़्श उमर साहब, इंतहाई अहम ॻाल्हि ॿोल तव्हां करे रहिया हो त वाकई। जी डॉक्टर साहब, डॉक्टर रहीम बख़्श साहब आवाज़ अचे थो तव्हांखे? जी जी बिल्कुलु सर, आवाज़ अची वियो। जेकी ज़रूरी शयूं हुयूं मां जी तव्हां सां करे छॾियो। बिल्कुलु बिल्कुलु डॉक्टर साहब, ॻाल्हि ॿोल पाण जारी रखूं था। सबा मेतलो साहिब, मुआशी सूरत हाल खे हिकु त कीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुल्क में मौजूदा जेको मुआशी मॉडल आहे, ईंदड़ हुकूमत खे कहिड़ा चैलेंजिस तव्हां ॾिसी रहिया आहियो? असल में असांजे मुल्क जो जेको बेसिक मॉडल खे ॾिसूं त सभ खां पहिरियों जेको असांजी इकोनॉमी खे चैलेंज आहे उहो फिस्कल कंसोलिडेशन आहे। फिस्कल कंसोलिडेशन में असांजी मुराद इहा आहे त असां पंहिंजे रेवेन्यू खे वधायूं, एक्सपेंडिचर खे घटि कयूं। हाणे असांजे एक्सपेंडिचर में जेको मेन कंपोनेंट आहे उहो इंट्रस्ट पेमेंट आहे, जेको पाण चवनि था स्टैंड बाय एग्रीमेंट असां IMF सां कयो आहे। IMF असांजी गैस जी प्राइस वधाए, IMF असांजी गैस जी प्राइस इन लिहाज़ से वधायूं आहिनि त तव्हां जेकॾहिं असां कर्ज़ो वठो था त कहिड़े हालत में तव्हां हुनखे असांखे वापसि करे सघंदा। असां कर्ज़ो वठंदा आहियूं त उनखे वापसि करणु त सभ खां पहिरियों जेको चैलेंज हूंदो आहे असांजी नई गवर्नमेंट जो उहा फिस्कल कंसोलिडेशन हूंदी। उन फिस्कल कंसोलिडेशन खां पोइ सेकेंड नंबर प्रॉब्लम असांजी गवर्नमेंट खे ईंदो उहो हूंदो ट्रेड डेफिसिट जो। छाकाणि जेको फिस्कल डेफिसिट असांजो जनरली ट्रेड डेफिसिट मां चए थो जेको असां एक्सपोर्ट था कयूं असांजी तमामु घटि आहे ऐं कयूं बि था जेका एक्सपोर्ट उन्हनि जी सफ़ आहे तमामु लो क्वालिटी आहे। जेकॾहिं असां पंहिंजी मेन जेका एक्सपोर्ट आहे असांजी उहा टेक्सटाइल इंडस्ट्री आहे न, त टेक्सटाइल जी जेका असांजी क्वालिटी गुड्स आहिनि उहे असां एक्सपोर्ट कोन था कयूं। जेके वैल्यू एडेड प्रोडक्ट्स आहिनि उहे बांग्लादेश आहे, असां जस्ट रा कॉटन था एक्सपोर्ट कयूं ऐं इम्पोर्ट असांजी तमामु घणी आहे। त असांजो इहो छा थो करे ट्रेड डेफिसिट ऐं करंट अकाउंट नेगेटिव, करंट अकाउंट जेको बैलेंस आहे उहो। थर्ड असांजी गवर्नमेंट जो जेको चैलेंज आहे उहो आहे जेका ग्रोइंग पॉपुलेशन। असां 5 नंबर ते तमामु सभ खां घणी पॉपुलेशन में ग्रोइंग कंदी आहियूं। इहो असांजे अॻिते हिकु त असांजी हाईएस्ट यूथ बर्थ असांजो वधी रहियो आहे ऐं उन यूथ बर्थ खे असां स्किल सां उनजी कैपेसिटी खे इंक्रीज कयूं त असां वटि यूथ बर्थ आहे उहा असांजे लाइ हिकिड़ी क़िस्म जी अपॉर्चुनिटी आहे, बट उन्हनि वटि लिमिटेड अपॉर्चुनिटीज़ आहिनि। इकोनॉमी खे ग्रो करण जे लाइ तव्हांखे हिकु
स्किल्ड पॉपुलेशन खपंदी पर तव्हां वटि स्किल्ड पॉपुलेशन आहे कोन आहे छाकाणि असां वटि फंड्स आहिनि तव्हां खे एजुकेट कयूं तो तमामु अहम जेके मेन चैलेंज असांजी अचण वारी गवर्नमेंट जे लाइ सभ खां पहिरियों जेको पाण कर्ज़ो वरितो आहे ऐं उन खां पोइ असांखे फिस्कल कंसोलिडेशन करणी आहे थर्ड नंबर ते असांखे पंहिंजी पॉपुलेशन खे एब्जॉर्व करणो आहे त उनजे लाइ जॉब अपॉर्चुनिटीज़ क्रिएट बिल्कुलु सवा मितुल साहिब अतीक रहमान साहब असां सां गॾु मौजूद आहिनि अतीक साहब मुआशी माहिरीन हमारे साथ हैं डॉक्टर रहीम बख्श सुमरो साहब सभा मितलो डॉक्टर नवेद अहमद शेख साहब बिजली गैस पे हम बात कर रहे हैं दवाइयों के रेट हैं 146 दवाओं के रेट भी उन्होंने महंगे कर दिए हैं इसके साथ जो मेन इशू है वो गैस का निगरान हुकूमत ये दूसरी मर्तबा गैस के रेट जो प्राइस है उन्होंने वो बढ़ा दिए एक तो आम सारिफ है उसके ऊपर तो बोझ लाजमी आम आदमी के ऊपर पड़ रहा है लेकिन फैक्ट्रीज़ के ऊपर भी उनके जो प्राइस रेट हैं वो भी बहुत बढ़ा दिए तो उससे क्या फ़र्क होगा मुआशी सूरत-हाल कहाँ किस तरफ जाएगी महंगाई किस तरफ जाएगी आप कैसे देखते हैं जी बहुत शुक्रिया और काबिल एहतराम स्पीकर जो मेरे साथ है पैनल डिस्कशन में उन्होंने बड़ी ज़बरदस्त बात की बात सारी ये है कि हम देखते हैं कि ये जो गैस के प्राइसेस बढ़ रहे हैं या दवाइयों के प्राइसेस बढ़ रहे हैं इसका इफेक्ट क्या आ रहा है जी इफेक्ट तो सिंपल एक आम आदमी पे भी आ रहा है कॉमर्स पे भी आ रहा है इंडस्ट्री भी आ रहा है ये एक फाइनेंशियल बर्डन है ये वो बर्डन है जो इन्फ्लेशन के साथ साथ इंसान को बर्दाश्त करना पड़ा है जो नाकाबिले बर्दाश्त हो गया हमारा इन्फ्लेशन क्यों बढ़ रहा है उसकी वजह यही है कि हमारी जो वीक एक्सटर्नल और लिक्विडिटी पोजीशन है वो मजीद वीक होती जा रही है और हमारे पास मैक्रो इकोनॉमिक चैलेंजेस बहुत ज्यादा है थोड़ी सी पॉलिटिकल अनसर्टेनिटी भी है इस वक्त और जब तक एनर्जी की कॉस्ट हम कम नहीं करेंगे हमारी प्रोडक्शन की कॉस्ट कम नहीं हो सकती सिंपल सा फार्मूला है कि गैस है नहीं हमारे पास और गवर्नमेंट ने अभी जो टैरिफ है वो 250% बढ़ाया फिर अगेन 34% बढ़ा दिया गोया कि हमें टोटल बर्डन जो है इसका बहुत बड़ा एक फिगर लेना पड़ा और वो फिगर नाकाबिले बर्दाश्त है हमारी इकोनॉमी के लिए हमारे फूड के लिए और आम आदमी के लिए आप मेरे साथ हैं ना बात सुन रहे हैं ना जी बिल्कुल अतीक साहब आप हम आपको सुन रहे हैं सब सुन रहे हैं अब सर्कुलर डेट जो आपका बढ़ता चला जा रहा है वो एक अनस्टॉपेबल है ये जो सर्कुलर डेट बढ़ रहा है इसकी वजह से हमारे जो यूटिलिटी के प्राइसेस है वो भी बढ़ रहे हैं चाहे इलेक्ट्रिक हो चाहे वो गैस हो अब इससे क्या हो रहा है कि IMF ने कहा कि प्राइसेस आप बढ़ाएं अब उनके साथ कंप्लाई करने के लिए गैस के प्राइसेस को गवर्नमेंट को ला मोहल्ला बढ़ाना पड़ा तो ये सारा कुछ सूरत हाल एक ऐसी हो गई है इस सूरत हाल की वजह से इंडस्ट्रीज में जो जनरल इंडस्ट्रीज हैं पर्टिकुलरली आप देखें उनको तो बहुत ज्यादा प्रॉब्लम आया ही आया है SME सेक्टर तो बिल्कुल बंद हो गया और समझे इट्स ऑन द वर्ज ऑफ कोलैप्स और अनबियरेबल और अनसस्टेनेबल फाइनेंशियल लॉसेस हो रही हैं तो इंडस्ट्री तो चल नहीं पा रही और अनएम्प्लॉयमेंट भी बढ़ता चला जा रहा है ये सारी चीजें किस तरह से कवर अप होंगी ये एक फ्रेमवर्क बनेगा इकोनॉमिक का पॉलिसीज बनेंगी और इन सीवियर क्राइसिस में से प्रोडक्शन कॉस्ट में से गवर्नमेंट को किसी ना किसी तरह मुल्क को निकालना पड़ेगा ये चैलेंजेस है आने वाली गवर्नमेंट के लिए जिसको इसको पूरा करना पड़ेगा ये काफी अलार्मिंग सिचुएशन है ये गैस के प्राइसेस का बढ़ना है एनर्जी की कॉस्ट का बढ़ना और ये सारा का सारा बर्डन फिर रिपीट होती है बात एक आम आदमी पे आ रहा है इंडस्ट्री पे आ रहा है कमर्शियल पे आ रहा है जहां वो इन्फ्लेशन को फेस कर रहा है वहां पर वो इसके फाइनेंशियल बर्डन को भी फेस कर रहा है जो वो उस बर्दाश्त नहीं है उसके आम आदमी या इंडस्ट्रीज के लिए बर्दाश्त नहीं है कि उसका देखिए एक बहुत बड़ी लॉस जिसका मैं जिक्र करता चलूं अपनी गुफ्तगू में वो ये कि हमने हमेशा कोशिश की कि हमारी इंपोर्ट्स कम हो जाए लेकिन इंपोर्ट्स तभी कम होंगी जब हम मेड इन पाकिस्तान पे काम करेंगे मेड इन पाकिस्तान पे काम हम तभी कर सकते हैं जब हम इंपोर्ट सब्सटीट्यूशन इंडस्ट्रीज और अपना रॉ मटेरियल यहाँ पे बनाए अब जो एनर्जी का बुरहान है इसकी जो कॉस्ट है जो इतनी बढ़ती चली जा रही है इससे क्या हो रहा है कि जहां मैंने जिक्र किया कि इंडस्ट्रीज तो टोटल कोलैप्स की तरफ जा रही हैं SME सेक्टर तो बिल्कुल कोलैप्स हो चुका है वहां पे इंपोर्ट सब्सटीट्यूशन इंडस्ट्री को बहुत बड़ा ब्लॉक मिला है और इसके जो अब इस बार जो प्राइसेस बढ़ाए गए
गैस के, उसकी वजह से एक बहुत शॉक वेव आ गई। तो हम अपनी इंपोर्ट सब्स्टिट्यूशन इंडस्ट्री पे काम नहीं कर पा रहे हैं, हम अपना रॉ मटेरियल बना नहीं पा रहे हैं। लिहाजा क्या हो रहा है कि हम उसी पे जा रहे हैं जो कि हमें सारा कुछ इंपोर्ट करना पड़ रहा है। जब इंपोर्ट करना पड़ रहा है तो लामहला ट्रेड डेफिसिट भी आ रहा है। और अभी बात हो रही थी यहाँ पर सर्कुलर डेट की, और यहाँ पर बात हो रही थी कि करंट अकाउंट डेफिसिट की। ये सारी बातें तो सब चीजें अपनी जगह सही, लेकिन हमें जो सबसे बड़ा प्रॉब्लम आ रहा है वो बैलेंस ऑफ पेमेंट क्राइसिस। हमारे पास पैसे नहीं है, हमें पेमेंट करनी है, हमें लोन्स भी उतारने हैं, हमें डेट्स भी देने हैं, हमें सूद भी देना है, और हमें अपने एक्सचेकर पे अपने खजाने को भी देखना है कि उसके पास पैसे। अभी देखिए हमारे पास $8 बिलियन हैं इस वक्त। अब कितने अपने कितने दूसरों के हैं, क्योंकि हमारे पास सऊदी अरब का और यूएई का भी फंड है, चाइना का भी है। तो हमें देखना पड़ेगा कि फिर अभी जो हमको लगभग 20-25 बिलियन डॉलर पे करना है वो हम कहाँ से पे करेंगे। जब तक एक्सपोर्ट नहीं बढ़ेगी, हमारी इन्फ्लेशन पे कंट्रोल नहीं होगा, इकोनॉमी इन्हीं सीवियर क्राइसिस के साथ गुजरती रहेगी और प्रोडक्शन कॉस्ट बढ़ती रहेगी और सोरिंग इन्फ्लेशन को पूरी कॉम फेस करती रहेगी। ये एक ऐसा चैलेंज है जिसको माइक्रो इकोनॉमिक चैलेंज कहते हैं, और ये सब कुछ प्रायोरिटी पे होना है। और जब ये प्रायोरिटी पे होगा तो फिर हम जाकर देख सकते हैं हम किसी एक ऐसे नतीजे पे पहुंचेंगे जहां पे हम अपनी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन को और अपने दूसरे प्रॉब्लम्स को कंट्रोल करने में कामयाब होंगे। बिल्कुल। इस वक्त सबसे बड़ी बात यह है कि एनर्जी की कॉस्ट को रिड्यूस करना बहुत ज्यादा एसेंशियल है, टुमारो नहीं यस्टरडे बेसिस। बिल्कुल 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 अतीक साहब, आप सही फरमा रहे। डॉक्टर नवेद साहब, अतीक साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया, तो अब अगर असां गैस जा जेके ॿियो भेरो निगरान हुकूमत अघ वधाया आहिनि, इन ते ॾिसूं था आम सारिफ़ ते हाणे जेको मार्च वारो बिल ईंदो उन में उन जा अघ अञा वधियल हूंदा। फिक्स जेके इन में चार्जिस हुआ बिल में, उहे 10 रुपयनि खां 400 ते हलिया विया। हिन भेरे 67% गैस जा अघ वधिया आहिनि। कीअं था तव्हां ॾिसो आम माण्हूअ जे मथां केतिरो बोझ अञा मुआशी जेकी सूरत हाल आहे, महांगाई जो वधंदो, इन मां कीअं उमेद केतिरी करे सघिजे थी त माण्हू इन मां सरकार कहिड़ा फ़ैसिला कंदी त जीअं आवाम निकिरी सघे इन मां? महिरबानी असलम साहब, पहिरियों त इहो कंफर्म कजो त आवाज़ अचे थो मुंहिंजो? जी बिल्कुलु नवेद साहब, तव्हांजो आवाज़ अचे थो, बिल्कुलु अचे थो। ओके, नेट जी स्पीड काफ़ी अनस्टेबल आहे, जी सो उनजे करे शायदि वीडियो बि ट्रांसमिट कोन पई थिए। मूं ॻाल्हियूं ॿुधियूं पए ऐं जेके दोस्तनि ॻाल्हियूं कयूं, असल में पाकिस्तान इकॉनमी कॾहिं बि स्ट्रक्चर्ड या वेलफेयर ओरिएंटेड या आम माण्हूअ जी ज़िंदगीअ में भलाईअ जे लाइ कंहिं बि क़िस्म जी पॉलिसी जोड़ण में कॾहिं बि कामयाबु न आहे रही। शायदि प्रायोरिटी न आहे रही, या उनजी डिज़ाइन अहिड़ी ठाही वई आहे जी हमेशह रेंट इकॉनमी रहे। पर 2018 खां पोइ जेके वॾा वॾा इकॉनमी खे धचका ॾिना विया आहिनि, जंहिंमें इंट्रस्ट रेट 6% खां 22-23%, ऐं जेकॾहिं काइपोर मिलायो ऐं कंज्यूमर फाइनेंसिंग त 29-30% ताईं पहुची थो वञे। ऐं जेको क्लेम कयो थो वञे त इहो इंट्रस्ट रेट असां इन जे करे था वधायूं त जीअं इन्फ्लेशन ते कंट्रोल थिए, पर न इन्फ्लेशन ते कंट्रोल में अचे, न जेको आहे इंट्रस्ट रेट तो कंट्रोल में कयो वञे। ॿियो जेको शॉक इकॉनमी खे ॾिनो थो वञे उहो आहे पेट्रोल प्राइसिस ऐं एनर्जी प्राइसिस। ओवरऑल पेट्रोल आहे, इलेक्ट्रिसिटी आहे ऐं गैस आहे। इम्पोर्ट्स जेके आहिनि उहे असांजो हिन वक़्तु श्रिंक थी करे जेके असांजा बेसिक रॉ मटीरियल्स आहिनि, पेट्रोल आहे, पेट्रोलियम 70% असांजो इम्पोर्ट्स हाणे उन्हनि मां आहे, या पोइ ऑटोमोबाइल्स आहिनि जेकी गवर्नमेंट इम्पोर्ट कंदी आहे, लग्ज़री गुड्स आहिनि। इन सॼी सूरत में असां जॾहिं ॾिसूं था त IMF खां जेको असां लोन वरितो हुयोसीं, पहिरीं किस्त जेका असांखे $1.5 अरब जी मिली, उन $1.5 अरब जे चकर में IMF जी कंडीशन्स खे मञींदे असां घटि में घटि बि $70-80 अरब जो नुक़सानु करे चुका आहियूं। इकॉनमी असांजी प्रोडक्टिव कैपेसिटी त हुनजी रही ई कान्हे। मतिलबु असांजी इकॉनमी रेंट इकॉनमी थी वई आहे, जंहिंमें तव्हां कुझु बि न कयो, बसि ईअं ई जेको आहे जीअं रियल एस्टेट में हूंदो आहे, प्लाटनि जी वैल्यू एडिशन हुजे न हुजे, बसि प्लाट जी क़ीमत वधंदी वेंदी आहे, नॉमिनल GDP वधंदी वेंदी आहे। इन वक़्तु सूरत हाल इहा आहे त कंहिं बि मतिलबु मॉडरेटली
डेवलपिंग कंट्री खे तव्हां खणो, इंडिया खे खणो या चाइना खे खणो या ॿिया जेके बांग्लादेश इवन खणो, त उन्हनि जी हिकु हिकु कंपनी बि पाकिस्तान जी GDP खां वधीक प्रोड्यूस करे रही आहे। हिन गैस प्राइसिस, इलेक्ट्रिसिटी प्राइसिस, पेट्रोल प्राइसिस ऐं इवन उन सां गॾु गॾु लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन जेका वधी रही आहे। पाकिस्तान में ऑलरेडी 80% खां वधीक माण्हू पॉवर्टी खां हेठि मतिलबु ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। असां वटि स्टैंडर्ड हूंदो आहे, पहिरियां हूंदो हुयो $1 पर डे, हाणे उहो वधाए करे जेको आहे उनखे उनजी जेका आहे थी वञे त $2 पर डे, जेकॾहिं माना ₹600 पर डे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू कमाए थो उहो ग़रीब न आहे। हालांकि ₹600 कुझु माना नथो रखे, उनजे बावजूदि ॾिसूं था त उन ₹600 पर डे बि माण्हू नथा कमाए सघनि। त उन सूरत में जेकॾहिं सियारे में असां गैस ॿारे करे घरनि खे गरम रखंदा हुआसीं, जेके कमर्शियल यूज़ आहे गैस जो रॉ मटीरियल जे तौर ते यूज़ थींदी आहे, जेका फर्टिलाइज़र कंपनियूं आहिनि या जेके ॿियूं फैक्ट्रीज़ आहिनि जिते गैस जी सप्लाई थींदी आहे, उते उहा प्रोडक्शन ख़तमु थींदी, घटि थींदी, या जेको आहे उन प्रोडक्शन कॉस्ट वधी वेंदी, जंहिंजे करे लामुहाला शयुनि में ऐं महांगाईअ में वाधारो थींदो। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त हिन दफ़े 67% जेका गैस जी क़ीमत वधाई वई आहे, उनजो घटि में घटि बि इम्पैक्ट जेको आम माण्हूअ जी हाउस होल्ड बजट ते पवंदो, उहो 15 खां 20% एडिशनल बर्डन पवंदो आम माण्हूअ जे बजट ते। हाणे जेको आम माण्हू ऑलरेडी क्रिपल्ड आहे, ऑलरेडी हुनजी पोज़ीशन इहा आहे त पेनाडॉल जूं टिकियूं बि जेको आहे आम माण्हू वटि कोन्हनि, त उहे ॿारनि जे लाइ बुखार जे लाइ पेनाडॉल टिकियूं वठी सघे, या जेको हेल्थ कंडीशन्स आहिनि, एजुकेशन आहे, या जेके ॿिया एक्सपेंसिस आहिनि एवरेज हाउस होल्ड जा, उहे ऑलरेडी पूरा कोन था थियनि। इन वटि बिजलीअ जो बिल सम्झो त 15 खां 20% ताईं हाउस होल्ड बजट जो उहो कंज़्यूम थो करे। त इन सॼी सूरत हाल में गैस प्राइस वधाइण मूंखे मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहे। मूंखे ख़बर आहे इकोनॉमी जे हिसाब सां जेके IMF जूं कंडीशन्स आहिनि, उहे हिन साल जे आख़िर ताईं घटि में घटि $80 अरब जी पेमेंट असांखे करणी आहे। 7 खां 8 अरब डॉलर्स असां वटि रिज़र्व्स आहिनि, पर उन्हनि जी काई हैसियत कोन्हे। 7 खां 8 अरब डॉलर का माना नथा रखनि, पर असांखे वरी अञा बोरो करणो पवंदो। मतिलबु ही जेको डेट ट्रैप जेके असां चवंदा आहियूं, त हिकु कर्ज़ खे लाहिण जे लाइ ॿियो कर्ज़ वठिणो पवंदो। त माना अॼु जेका असांजी ॾुखियाई वारी सूरत हाल आहे, इहा सुभाणे घटि कोन थींदी। इहा हिन साल में या ईंदड़ हुकूमत में जेका हूंदी, उहो भले हिन वक़्तु कहिड़ा बि दावा कनि त 300 यूनिट फ्री में ॾींदासीं, 200 यूनिट फ्री में ॾींदासीं, या सैलरी वधाईंदासीं, या ई उन्हनि जे हथ बसि ॻाल्हि ई कोन्हे इहा त इकोनॉमी खे इन तरीक़े सां हैंडल करे सघनि, तंहिंजे करे जो चैलेंजिस तमामु घणा आहिनि। पर ॿी साइड ते असलम साहब तव्हां ॾिसंदव त जेके ही असांजी गवर्नमेंट जूं मशीनरीज़ आहिनि, उन्हनि जी करप्शन बि टॉप ते बीठी आहे। सम्झ में नथो अचे त आम माण्हूअ खे लुटियो फुरियो थो वञे त जीअं पंहिंजा रूटीन जा ख़र्च पूरा करे सघजनि। ॿी साइड ते उहा ब्यूरोक्रेसी आहे, उहे जेको आहे बाला अमलदार आहिनि, जेके एतिरी त करप्शन में इन्वॉल्व आहिनि जो आम माण्हू जॾहिं पढ़े थो त ही अरबे खरबे रुपया इकोनॉमी में अचनि किथां था, जेके हू लुटे फुरे खणी हलिया था वञनि। ही त हुकुमरान असांखे ॿुधाईंदा त असां वटि 5-5, 10 रुपया बि कोन्हनि। इहे बि जेको आहे आम माण्हू खां फुरे करे खज़ानो भरण जी कोशिशि कई थी वञे। सो ही इकोनॉमी जो टोटल फेलियर आहे, ऐं इहा टोटल फेलियर इकोनॉमी जो कंहिं बि सूरत में को चङो नक्शो मुस्तक़बिल जो पेश नथो करे। बिल्कुलु डॉक्टर नवेद साहब, इंतिहाई अहम सूरत हाल आहे जेकी तव्हां असांखे ॿुधाए रहिया आहियो। त ईंदड़ हुकूमत दावाऊं त हुननि घणियूं कयूं आहिनि, पर तव्हांखे तमामु घणी ॾुखियायूं नज़र अचनि थियूं त एतिरो जल्दी महांगाईअ ते कंट्रोल थियणु मुमकिन नज़र नथो अचे। पर हुकूमत जूं दावाऊं आहिनि त उहे कोशिशूं कंदी। डॉक्टर रहीमबख़्श सुमरो साहब, ही डॉक्टर नवेद साहब जेके हेल्थ जी ॻाल्हि कई, एजुकेशन जी ॻाल्हि कई, असांजे डेवलपमेंट सेक्टर जी ॻाल्हि कई, इहा जेकी समूरी सूरत हाल, समूरी तस्वीर तव्हांजे साम्हूं आहे। हाणे मुआशी पॉलिसी कहिड़ी हुजणु घुरिजे, छा थियणु घुरिजे? IMF वारो जेको इंतिहाई अहम मामिलो आहे
त छा ही जेके बि उन्हनि जा शर्त अचनि था असां वटि महांगाई थिए थी, इहो फाइनल कॾहिं किथे थींदो मामिलो, त छा इन जेके कर्ज़ आहिनि उहे कर्ज़ कॾहिं ख़तमु थींदा ऐं किथे ही IMF दंग करे सघंदी त जीअं हिन मुल्क जा जेके मुआशी निज़ाम आहे कंहिं मुल्क जो इंतिहाई अहम हूंदो आहे उहो सुधरी सघे। किथे था हिन खे तव्हां फाइनल थींदे ॾिसो, दंग किथे कंदो ही IMF जो प्रोग्राम? भाई असल मसलो इहो आहे त मुल्क जा मसला हल करण या हिकु घर जा मसला हल करण में अहम जेको कमु हूंदो आहे उहो गुड गवर्नेंस जो हूंदो आहे। जेके तव्हां सियासी हुकूमत कयो था त उहो तव्हां एतिरी सां कयो त जीअं आम माण्हुनि जा मसला हल थियनि, जिनमें मैरिज शफ़ाफ़ हुजनि, जिनमें कंहिं क़िस्म जी का करप्शन न हुजे। इन क़िस्म जी का हुकूमत तव्हां आणींदव त तॾहिं ई मामलात हल थी सघंदा। हिकु त इहो थियो। ॿियो इहो त जेसि ताईं सरमायादारी निज़ाम असांजे मुल्क ते तेसि ताईं असांजो हालात बेहतर कोन थी सघंदा। अॻु बि इहा ॻाल्हि थी त सरमायादारी निज़ाम जो आख़िरी जेको नतीजो इहो निकिरंदो आहे त तमामु मक़सूद तबको तमामु घणो अमीर थींदो वेंदो आहे ऐं तमामु तबको जेको आहे उहो सो महरूमी जो शिकार थींदो वेंदो आहे। इन करे इहे शयूं लाज़मी आहिनि। त इन हवाले खां जेसिताईं असां पंहिंजी गुड गवर्नेंस जो मक़सदु छा आहे त तव्हां जेके इदारा आहिनि जेके मुख़्तलिफ़ माण्हुनि खे सहूलियतूं जेको ॾियण जे लाइ तव्हां इदारा ठाहिया आहिनि उन में शफ़ाफ़ियत आणियो, उन में करप्शन घटि कयो। ॾाढो नवीस साहब ॿुधायो त तक़रीबन मुंहिंजे अंदाज़े में 1200 बिलियन जेका रुपीस जेके उहो हर साल जेका उहो ब्यूरोक्रेसी या इन्हनि में या करप्शन थींदी आहे। त हाणे एॾी बि करप्शन हूंदी त इन मामले में असांजो जेको आहे कीअं तरक़ी करे सघंदा। नतीजे में असांखे हिकु कर्ज़ खे पूरो करण जे लाइ कर्ज़ वठिणो पए थो। त ज़ाहिर आहे त जॾहिं IMF ॾे असांखे वरी वञिणो पवंदो डॉक्टर रहीम बेग साहब, आवाज़ तव्हांजो शायदि नेट जो इशू आहे, डिस्कनेक्ट थी रहियो आहे। जीअं ई बहाल थिए बहितर थिए त मां तव्हां सां ॿीहर ॻाल्हि ॿोल कयां थो। तव्हां खां पोइ असीं सभा मेतलो साहिबा बि सां गॾु आहे। मैडम, हिकु त IMF ते असीं ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। मुल्क जा जेके मुआशी मामला आहिनि, मुआशी सूरताल आहे, गैस जा अघु 67% वधाया विया आहिनि। इन सां लाज़मी मार्च जे बिल में ईंदो आम माण्हुनि ते तमामु वॾो इन जो असरु रहे थो। तव्हां हिन समूरी सूरताल खे ॾिसो पिया था त मुआशी प्लान कहिड़ो हीअ ईंदड़ हुकूमत लाइ तव्हां वटि कीअं सोच आहे, कहिड़ा ख़्यालात आहिनि, तजवीज़ूं आहिनि त मुआशी पॉलिसी हुजणु कहिड़ी घुरिजे त जीअं IMF मां जिंद आजी थी सघे ऐं असीं पेरनि ते बीह सघूं? मुआशी पॉलिसी हुजणु कहिड़ी घुरिजे त जीअं IMF मां जिंद आजी थी सघे ऐं असीं मुआशी पॉलिसी तव्हांजी मेनली पब्लिक सेक्टर प्रोग्राम हूंदो आहे PSPP उन जे पाण आहे। हाणे PSPP में असांजो तॾहिं थींदो आहे जॾहिं असां हिकु नेशनल इकोनॉमिक फ्रेमवर्क ठाहींदा आहियूं। नेशनल इकोनॉमिक फ्रेमवर्क में असांजा कुझु गोल्स हूंदा आहिनि ऐं विजन हूंदा आहिनि। हाणे विजन 2025 असां वटि आहे जंहिंमें असांजो टॉप मोस्ट विजन हुई त असां पाकिस्तान जी इकोनॉमी खे ॿीहर एशियन टाइगर बनायूं न, पर हिते उहो फ्रेमवर्क कमु न करे सघे। हाणे असांखे हिकु अहिड़ो फ्रेमवर्क ठाहिणो पवंदो जंहिं फ्रेमवर्क में असां पंहिंजा गोल सेट कंदासीं त बाबा असां एजुकेशन खे वधायूं, असां GDP खे ग्रो करायूं, एक्सपोर्ट खे वधायूं, असां पंहिंजी फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट वधायूं, ईज़ ऑफ डूइंग बिज़नेस खे इहे असांजा थींदा गोल्स। हाणे इन्हनि गोल्स जे बेसिस ते असां जेके प्रोजेक्ट आइडेंटिफाई कंदासीं, असां उन्हनि प्रोजेक्ट खे इम्प्लीमेंट कंदासीं तॾहिं असांजी इकोनॉमी हिकु राइट डायरेक्शन में वेंदी। हिकिड़ो तव्हां वटि लॉन्ग टर्म प्लेन आहे जेको 5 ईयर प्लेन असां पाण ठाहींदा इकोनॉमी में, उहो हिकिड़ो कॉम्प्रीहेंसिव प्लेन हुजे जंहिंसां गॾु उन सां टारगेटेड उन्हनि जा प्रोजेक्ट अचीव हूंदा। उन प्लेन जे बेसिस ते असां पंहिंजा जेको पब्लिक सेक्टर जेको PSPP प्रोग्राम हूंदो जेको मार्च में ईंदो असां उनखे अनाउंस कंदासीं तॾहिं असांजी इकोनॉमी हिकु प्लेन वे में हलंदी। पर जेकॾहिं सिर्फ़ु प्रोजेक्ट वे में M&A जो अचे प्रोजेक्ट अप्रूव कंदासीं, प्लानिंग मिनिस्टर सिर्फ़ु उन खे जेके पावर आहे उन जा ई प्रोजेक्ट अप्रूव थींदा त इन वे में असांजी इकोनॉमी ग्रो न कंदी। पर हिकु विजन बेस्ड प्रोजेक्ट असाइनमेंट्स असां इकोनॉमी में हलाईंदासीं तॾहिं असांजी इकोनॉमी। बिल्कुलु सबा साहिबा, बिल्कुलु तव्हां ठीकु जी। अतीक साहब
जी अतीक साहब, आप सुन रहे हैं मुझे? अतीकुर रहमान साहब जी, अतीक साहब आप बातचीत हमारे मुआशी एक्सपर्ट्स की सुन रहे हैं, तो आपके पास क्या तजावीज़ होंगी जो नई हमारी हुकूमत बनने जा रही है? क्यों, कौन सी मुआशी पॉलिसी हमारी होनी चाहिए कि IMF से भी हम अपनी ज़िंदगी वो अपने मुआशी हालात बेहतर कर सकें, उनको भी हम वेलकम बाय बाय कर सकें? देखिए, जहाँ तक आप IMF की बात कर रहे हैं तो अभी IMF हमारी ज़रूरत है, हम उनको अभी बाय बाय नहीं कर सकते क्योंकि हमारा एक्सटर्नल डेट, बैरूनी कर्जा और जो हमारा डोमेस्टिक डेट है वो बहुत ज्यादा है। डोमेस्टिक डेट तो ट्रिलियन ऑफ रुपीस में चला गया है। आपको IMF से जरूर मदद लेनी है और आपने उनसे नए ट्रेंच की तरफ भी जाना है। IMF को बाय बाय आप तभी कर सकते हैं जब हम अपनी प्रोडक्शन को बढ़ाएं, अपनी एक्सपोर्ट्स को बढ़ाएं। हमें $60 बिलियन से $100 बिलियन पे जाना है। हम कॉम्पिटिटिवनेस से निकलते जा रहे हैं और हम कॉम्पिटिटिवनेस में आएंगे तो हम अपनी एक्सपोर्ट को बढ़ा सकेंगे। और हम कॉम्पिटिटिवनेस में तभी आ सकते हैं जबकि मैंने हमेशा कहा है कि इतना बड़ा बड़ा रेज आप देखिए ना, इस 285% रेज हुआ है आपकी एनर्जी कॉस्ट। पहले भी मैंने बात की और बताया कि ये बहुत फाइनेंशियल बर्डन है। देखिए, लाइनों में गैस आती नहीं है लेकिन लोगों को बड़े बड़े बिल आते हैं गैस के। ये फाइनेंशियल बर्डन है ना। बिजली का बिल आता है, इतना था कि इंसान अपनी हैसियत से ज्यादा उसको अदा कर रहा होता था। अब गैस के बिल भी कोई कम तो नहीं आते। तो ये सारा कुछ जो है मिल मिला करके हमारे जहां एक आम आदमी को उसको इफेक्ट कर रहा है, वो हमारी एक्सपोर्ट को डैमेज कर दिया इसने। हम वो कॉम्पिटिटिवनेस से निकलते चले जा रहे हैं। देखिए, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कंट्रोल नहीं होगी और कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कंट्रोल हो ही नहीं सकती जब तक आप अपने पेट्रोलियम के प्राइसेस, अपने गैस के प्राइसेस, अपने इलेक्ट्रिसिटी के प्राइसेस को अंडर कंट्रोल नहीं रखेंगे। हमारे तो अंडर कंट्रोल तो बहुत दूर की बात है, ये बियॉन्ड कंट्रोल है। ये बढ़ते चले जा रहे हैं, हर महीने के बेसिस पे बढ़ रहे हैं। कैसे होगा ये रिडक्शन नहीं होगा जब तक तो हम लोग ना अपनी एक्सपोर्ट्स को मीट कर सकेंगे, ना अपनी लोकल इंडस्ट्री को मीट कर सकेंगे, ना मेड इन पाकिस्तान पे जा सकेंगे, ना वैल्यू ऐड कर सकेंगे। ये तो रही इंडस्ट्री की बात। आप देखिए, आम कमर्शियल यूज पे भी तंदूर वाले को भी कितना फर्क पड़ रहा है। रोटी कितनी महंगी होती चली जा रही है, उसका गैस महंगा होता चला जा रहा है, उसके बिल लाखों में आने शुरू हो गए। जाहिर है उसे रोटी के प्राइस भी जो आम आदमी खाता, आदमी रोटी खाए बगैर तो नहीं रह सकता ना। जो रोटी आपको 10 रुपए में मिलती थी आज वो आपको 20 रुपए 25 रुपए में मिलती है। ये कलमिया है बहुत बड़ा। तो आने वाली गवर्नमेंट के लिए सबसे बड़ा चैलेंज है वो यही है, ये जो फूड इन्फ्लेशन है ना, ये महंगाई, खाने पीने की महंगाई, इसको कंट्रोल करना है और कॉस्ट ऑफ प्रोडक्शन को कंट्रोल करना है ताकि हम वापस अपने महवर में जा सकें, अपनी एक्सपोर्ट्स को बढ़ा सकें, दुनिया में मुकाबला कर सकें और हम अपना फॉरेन एक्सचेंज ला सकें और अपनी लोकल मेड इन पाकिस्तान को प्रोड्यूस कर सकें। SMEs जो होती है ना, उनके पास ज्यादा फंड्स नहीं होते हैं, रिसोर्सेज नहीं होते हैं। छोटे ताजिर 82% मेरे मुल्क में SMEs हैं और उनके पास मार्जिनल प्रॉफिट होता है, बहुत छोटे से प्रॉफिट पे वो काम करते हैं, वो वेंडर्स कहलाते हैं। अब वो क्या होता है कि इतने बड़े बड़े यूटिलिटी टैरिफ्स आते हैं तो वो इसके विक्टिम होते हैं, वो इसके शिकार हुए चले जा रहे हैं और वो उसको कर नहीं सकते। मेरी कॉटेज इंडस्ट्री इस मुल्क की इतनी मुतासिर हो रही है, माई कॉटेज इंडस्ट्री ऑलमोस्ट बंद हो गई है। ये सारे सोर्सेज हैं हमारे फॉरेन एक्सचेंज को अर्न करने के और ये सोर्सेज मिनिमाइज होते चला है। तो सबसे बड़ा फ्रेमवर्क इकोनॉमी का है वो ये है कि फूड इन्फ्लेशन को कंट्रोल करना है। ये 49% पे है सो। अब ठीक है ना, तो खाना पीना सही होगा और क्या नाम है इसका, इंडस्ट्री सही चलेगी, एम्प्लॉयमेंट मिलेगा तो हम बड़ी आराम से अपनी मुश्किलात से निकल जाएंगे। और ये सारा कुछ करने के लिए जरूरत इस बात की है, फिर वही वाली बात आती है कि एनर्जी की टैरिफ्स को, कॉस्ट को कम करना होगा, जिसमें इलेक्ट्रिसिटी के साथ साथ अब गैस भी वही किलीदी और अहम किरदार अदा कर रही है। ये एक शॉक वेव होती है हमेशा, हर महीने बिजली का बिल इतना बढ़ गया, एडजस्टमेंट चार्जेस आ गए, गैस का बिल बढ़ गया, गैस के रेट्स बढ़ गए। ये तो कोई बात नहीं है ना। 285% रेज इन एनर्जी कॉस्ट ऑफ गैस, ये अनबियरेबल है। कैसे होगा ये? सही। तो ये सब चीजें जो है ना सीवियर क्राइसिस ला रही हैं, प्रोडक्शन कॉस्ट को बढ़ाती चली जा रही हैं और इकोनॉमी जो है ना वो एंजाइटी में और बहुत प्रॉब्लम है। और इकोनॉमिक प्रॉब्लम में जैसे जैसे होती चली जा रही, वहां एक आम आदमी भी बहुत ज्यादा इस भंवर में फंसा है कि वो इसमें से निकलने की पोजीशन में नहीं है। बिल्कुल अतीक साहब, बिल्कुल ठीक कह रहे हैं। नवेद साहब,
अतीक साहब जेके असांखे ॿुधाए रहिया आहियो त अंगखर अगरि असां ॾिसूं था मुल्क जा त 44% खां वधीक माण्हू असांजा ग़ुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। इंता एतिरे ग़ुरबत आहे। हाणे जेकी सियासी अॻुवाणनि जी प्रेस कॉन्फ्रेंस हुई, शहबाज शरीफ़, आसिफ ज़रदारी साहब सभु, उन में शहबाज शरीफ़ इंताई अहम ॻाल्हि कई त हाणे वारी जेकी असांजो इतिहाद हूंदो उहो चार्टर ऑफ इकानमी हूंदो। त तव्हां छा था सम्झो त ईंदड़ हुकूमत वटि इकानमी फोकस रहंदी हाणे? साईं महिरबानी। ॿ ॻाल्हियूं मां हिते कयां। हिकिड़ी जेका अतीक साहब ॻाल्हि कई कॉम्पिटिटिवनेस, जी मुंहिंजे हिसाब सां त कॉम्पिटिटिवनेस जो त क्वेश्चन ई कोन्हे। जी असांजो क्वेश्चन हिन वक़्तु सर्वाइवल जेका पॉवर्टी लाइन आहे, पॉवर्टी लाइन खे तव्हां ॾिसो त उन हिसाब सां असांजी 44% पॉवर्टी न आहे। असांजी जेको आहे ज़रूरतुनि ऐं करंसी एक्सचेंज जे हिसाब सां जेकॾहिं ॾिसूं त असांजी 80% खां वधीक पॉपुलेशन पॉवर्टी लाइन खां घटि आहे। बिल्कुलु। तव्हां जेकॾहिं बलोचिस्तान जा सभु डिविजन्स खणो, सिंध जा जेको आहे साउथरन पार्ट, नॉर्थरन पार्ट जेको आहे सॼो तव्हां खणो, बलोचिस्तान जो साउथरन पार्ट, हिन जो पंजाब जो साउथरन पार्ट खणो, त उते तव्हांखे रियल पॉवर्टी नज़र ईंदी। केपी में तव्हां वञो, केपी जे रूरल एरियाज़ में वञो, 70% खां माण्हू जेको आहे वधीक रूरल एरियाज़ में था रहनि। तव्हां उन्हनि खां पुछो वञी त उन्हनि जी जेका डिपेंडेंस हुई फूड, लाइव स्टॉक, उन्हनि जी कंडीशन छा आहे। मतिलबु असां वटि बायर कोन्हे जेको शयूं ख़रीद करे सघे, ट्रेडिंग सेक्टर असांजो तबाह थी रहियो आहे। सो इन सूरत हाल में ही जेका इलेक्टेड गवर्नमेंट आहे उन्हनि जूं दावाऊं असांखे भले पसंदि हुजनि, वणनि कननि खे, पर दिमाग़ वरी बि इहो ई थो पुछे त छा इहो पॉसिबल आहे जेके दावाऊं करे रहिया आहिनि। छा इकानमी जो रिवाइवल एतिरो क्विक पॉसिबल आहे? 5 सालनि जे लाइ नई हुकूमत अचे थी जिन खे अॻियनि 3 सालनि में $80 अरब ॾियणा आहिनि। $24 अरब सिर्फ़ु 2024 में पेमेंट करणी आहे। हाणे $24 अरब जी पेमेंट जे लाइ असां वटि जेके फॉरेन रिजर्व्स आहिनि उहे आहिनि $8 अरब। मार्च में असां वटि एक्सपोर्ट जे रेमिटेंसिस जी मद में जेतिरा पैसा पाकिस्तान वटि ईंदा उहे महीने ॾेढ में डेटा अची वेंदी। जंहिंमां असांखे अंदाज़ो थींदो त छा वाकई में हिन दफ़े मार्च में पैसा वधीक अचनि था एक्सपोर्ट बिल ऐं जेको आहे रेमिटेंसिस मिलाए करे। त $24 बिलियन, $8 बिलियन अवेलेबल आहिनि। सभु रेमिटेंसिस बि असां पे बैक कयूं, एक्सपोर्ट अर्निंग्स बि पे बैक कयूं। उनजे बावजूद बि असांखे कर्ज़ वठिणा पवंदा। उहे कर्ज़ खणी करे असां पंहिंजो जेको आहे कमकार हलाईंदासीं। उन खां पोइ जेका इकानमी जी ग्रोथ आहे हिन वक़्तु 0.8% आहे, माना 1% खां बि घटि आहे। प्रोजेक्ट इहो थो कयो वञे त शायदि इनखे PMLN ऐं पीपल्स पार्टी वारनि जेका प्रोजेक्शन ॾिनी त बाबा 0.8% खां ग्रोथ रेट वधाए करे 1.3% ताईं पहिरें साल में खणी ईंदासीं। हाणे जेकॾहिं पहिरें साल में 1.3% खणनि था त इहा बि वॾी ॻाल्हि हूंदी। जेकॾहिं उन ई पॉइंट ते रहनि था इहा बि वॾी ॻाल्हि हूंदी। जो रीज़न इहो आहे त रिसोर्सिस असां वटि आहिनि कोन। पहिरियां जेको सहारो हूंदो हुयो पॉलिटिकल गवर्नमेंट खे उहो हूंदो मनी प्राइम मिनिस्टर खे नॉन डेवलपमेंट एक्सपेंडिचर्स वधाइणा आहिनि, डेवलपमेंट एक्सपेंडिचर वधाइणा आहिनि, या जेको आहे करणियूं आहिनि पंहिंजो पॉलिसीज़ जेके दावाऊं पूरियूं करणियूं आहिनि उहे करण जे लाइ हू कंदा हुया मनी प्रिंटिंग। स्टेट बैंक खे चई छॾियो पैसा प्रिंट करे वरिता। हिन वक़्तु IMF जी कंडीशन आहे स्टेट बैंक ऑटोनमस आहे, उहा ऑटोनमी जे करे उहा उन्हनि जी ॻाल्हि खे न मञींदी। हाणे जेकॾहिं पैसा बि प्रिंट नथा करे सघजनि, इकानमी में प्रोडक्शन बेस कोन्हे, फॉरेन रिजर्व्स कमाइण जो ॿियो को तरीक़ो कोन्हे, त ही मूंखे नथो सम्झ में अचे त पॉलिटिकल गवर्नमेंट जेका ईंदी उहे पंहिंजो दावाऊं 50% बि पूरियूं करे सघंदी। बिल्कुलु
ही हार्डशिप्स जेको जी आहे हाँ। उहे घटि में घटि अॻियां 4 साल बीह रहंदी। बिल्कुलु डॉक्टर साहब। 2/3 मेजॉरिटी हुजे पार्लियामेंट में, सभी पॉलिटिकल पार्टीज़ मिली करे इहो चवनि त बाबा स्टेट बैंक जेको प्राइवेट सेक्टर में हलियो वियो आहे, ऑटोनॉमी मिली आहे, उनखे वापसि वठो बिल्कुलु डॉक्टर साहब। ऐं इंटरेस्ट रेट खे घटायो, कंसेशनरी लोन्स ॾियो, एग्रीकल्चर सेक्टर खे एक्टिवेट कयो, मैकेनाइज़ कयो, मोनिटाइज़ कयो, इंडस्ट्री जेको आहे बहाल कयो, स्मॉल लोन्स ॾियो त जीअं माण्हुनि जी इकोनॉमिक एक्टिविटी वधे। बिल्कुलु डॉक्टर वो साहब। समझ में अचे तो सही त था अॻियनि 4 सालनि में शायदि बहितरी जी बिल्कुलु चांस थी सघे। इंतहाई अहम मुआशी पॉलिसी ईंदड़ हुकूमत आणे त जीअं ईंदड़ सालनि में का चेंज नज़र अचे। डॉक्टर नवीद अहमद शेख साहब तव्हां बिल्कुलु सही था चओ, वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। डॉक्टर रहीम बख़्श सुमरो साहब तव्हांजी महिरबानी। अतीक रहमान साहब आप बहुत शुक्रिया आपका। ऐं सबा मेतलो साहिबा तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन असांजे मुआशी माहिरनि जी तव्हां मुल्क जी मुआशी सूरत हाल जे हवाले सां इंतहाई अहम ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी। गैस जा अघु ॿीणा टीणा कया विया आहिनि, उनजे करे ईंदड़ मार्च वारे महीने में वधीक वरी बिल महांगा ईंदा। जेके बिल पहिरियां हुआ जेके 200 रुपयो आम 250 रुपया घर में ईंदा हुआ, हाणे 1400 ते फैक्ट्रियुनि ॾे अञा वधीक वेंदा गैस जा अघु। उन खां पोइ महांगाई थींदी। इंतहाई जेकी सूरत हाल गंभीर आहे उहा मुआशी सूरत हाल आहे जेको असांजा माहिर बि ॿुधाइनि था। समूरियूं जेके नज़रूं आहिनि उहे ईंदड़ हुकूमत ते आहिनि, नई हुकूमत ऐं चूंडियल हुकूमत ते आहिनि त उहे मुआशी निज़ाम खे कीअं था बहितर कनि, कहिड़ो मुआशी मॉडल आणनि था, मुआशी पॉलिसी कहिड़ी आणनि था, IMF सां कीअं डील कनि था त जीअं ख़ासि तौर ते जेको असांजो आम माण्हू आहे, जेको आम माण्हू जंहिं वटि बिजली जो बिल वॾो अहम प्रॉब्लम आहे, गैस जो, खाधे पीते जी शयुनि जा अघु हुजनि, दवाउनि जा अघु हुजनि, उनखे आम माण्हूअ जी जेकी ज़िंदगी आहे, आम माण्हू जो जेको रोज़गारु आहे, मुआशी सूरत हाल आहे, उनजी पघार आहे, उन मां हू कीअं पूराई करे सघंदो। इहे समूरा जेके सवाल आहिनि उहे आम माण्हूअ जा ईंदड़ हुकूमत लाइ आहिनि, छो जो हुकूमतूं ई पॉलिसी ठाहींदियूं आहिनि। सो आम माण्हुनि जा मुतालबा साम्हूं आहिनि। असांजा माहिर बि ॿुधाइनि था त मुआशी जेको निज़ाम आहे, मुआशी पॉलिसी आहे, उनखे वधि खां वधि उनखे फोकस कयो वञे, बहितर कयो वञे त तॾहिं वञी ईंदड़ जेकी हुकूमत जा साल हूंदा उन में कुझु बहितरी अची सघे थी। वरी नमन इशूज़ सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।